अस्सलाम वालेकुम। बारो तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च। बारो अॼु असीं क्लास ॿिए जो सबक सतूं पढ़ंदासूं। बेत आहे गुलाब जो गुल। बेत गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल, चंबेली ऐं मोतीअ जो मेहंदार गुल। वणे वा दिलि खे गुलाबी थो रंग, थियोसूं सावक जो सिंगार गुल। पखी तोड़े इंसान सभ खे पसंद, थिए आदमियुनि जी गिची हार गुल। संदसि बूह सुरी ऐं ॾाढी सुठी, संदसि बूह सुरी ऐं ॾाढी सुठी। करे अतर खे थो ही नरवार गुल, सगोरे धणी जी भलाई घणी। मरीज़नि जो बेहद मददगार गुल, गुलनि जीअं रसायो सभिनि खे सुगंध। त हर को अव्हां सां करे प्यार गुल। बारो इहा बैत लिखी आहे मोहम्मद सदीक मुसाफ़िर। असांजी वीडियो पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब कजो